बिरिया सिटी का रिपोर्ट कर रहा है राजा हुसैन। सीनियर सहाफ़ी वर्किंग जनरल सखी सरदार चरण सां दादू प्रेस क्लब ऐं सहाफ़िन जे नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे दादू प्रेस क्लब जे सहाफ़िन मुंहिंजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए मुंहिंजो घर तबाह करण बैदि मुसलसल 4 सालनि ताईं इलेक्शन करण बजाए सिलेक्शन जी बुनियाद विझी सीनियर सहाफ़िन खे गुज़िरियल 4 सालनि खां नज़रअंदाज़ कंदा रहनि था। उन्हनि वधीक चयो त दादू प्रेस क्लब में मौजूदु सहाफ़िन पंहिंजे घर जे हिक भातीअ सां एॾी वॾी तारीख़ी नाइंसाफ़ी जो रिकॉर्ड तोड़े छॾियो। हुन चयो त मूं हिकु वर्किंग सहाफ़ीअ सां नारवा सलूक कयो पियो वञे, ही अवाम जा कहिड़ा ख़ैरख़्वाह हूंदा। हुन चयो त मूंखे अदा जे सहाफ़त में गुज़िरियल 24 साल थी विया आहिनि, जेकी काल्हो की उहे हिन वक़्तु पंहिंजे ज़ाती मफ़ादनि ख़ातिर उहिदा वठी रहिया आहिनि। हुन चयो त दादू प्रेस क्लब में कुझु मुफ़ाद परस्त टोला पंहिंजा उल्लू सिधा करण लाइ सहाफ़त में नवां ईंदड़ काल्होका जिन खे सहाफ़त जी बि ख़बर न आहे, उन्हनि खे उहिदो ॾेई मुक़ररु करे छॾियो आहे। जिन खे 24 साल सहाफ़त में अर्पींदड़ सीनियर सहाफ़िन खे कुझु मफ़ाद परस्त सहाफ़ी मखण जियां वार वांगुरु कढी छॾीनि था। हुन चयो त दादू प्रेस क्लब में मौजूदु सहाफ़िन दादू प्रेस क्लब जे कारोबाब ज़ाहिर करे छॾियो आहे। हुन निगरान हुकूमत, मिनिस्टर इंफॉर्मेशन, डायरेक्टर इंफॉर्मेशन सिंध, डायरेक्टर इंफॉर्मेशन हैदराबाद, दादू इंफॉर्मेशन खां मुतालबो थो करियां त फ़ौरी तौर ते सीनियर सहाफ़ी वर्किंग सखी सरदार चरण सां थियल नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो कयो वञे, न त ॿी सूरत में दादू प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल जो सिलसिलो शुरू कयो वेंदो।